बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी देखो रेगुलर वर्ब्स के बारे में पढ़ंदासूं, यानी बाकायदे फेल। एड़ा फेल जैन जे पुठियां डी ईडी या टी जो इजाफो करे असी उन जो माजी या इसे मफूल ठायूं त एड़न जेको फेलन के बाकायदे फेल चेबो आए। अंग्रेजी में उनके रेगुलर वर्ब या उन जो बियो नालो वीक वर्ब्स है। अचो त असी पंहिंजे लेक्चर जी जेको आहे शुरुआत कयूं। हाणे समझो था असां जेको आहे प्रेजेंट, पास्ट ऐं पास्ट पार्टिसिपल यानी हाल, माजी ऐं इस्म मफूल लिखियो आहे। त हाणे असां इन खे जो बि चवंदा त फेल जी पहिरीं सूरत, ॿी सूरत या टी सूरत बि असां इन खे चवंदा आहियूं। जीअं प्रेजेंट फॉर्म आहे त इन खे असां जेको आहे फर्स्ट फॉर्म बि चवंदा आहियूं। हे पास्ट आहे त असां इन खे सेकंड फॉर्म बि चवंदा आहियूं। ऐं पास्ट पार्टिसिपल जे सिंधी में इस्म मफूल ऐं इन खे असां अंग्रेजी में थर्ड फॉर्म ऑफ वर्ब बि चवंदा आहियूं। हाणे असां हे जेके बि वर्ड लिखिया आहिनि सभु असां जेके वर्ब आहिनि ऐं असां इन्हनि खे जेको आहे प्रेजेंट फॉर्म जेको आहे वर्ब जी छॾींदा आहियूं। हाणे असां जेको आहे इन्हनि फेलन के जेको आहे माजी ऐं इस्म मफूल में तब्दील कंदासीं, यानी इन्हनि खे असां जेको आहे सेकंड फॉर्म ऐं थर्ड फॉर्म में तब्दील कंदासूं। ऐं असां इन्हनि खे फर्स्ट फॉर्म मां सेकंड फॉर्म में ऐं थर्ड फॉर्म में तब्दील करण जे लाइ जेको आहे असां तरतीबवार डी ईडी ऐं या टी जेको आहे इन्हनि जे पुठियां जेको आहे फर्स्ट फॉर्म जे पुठियां इन्हनि जेको आहे अखरन जो जेको आहे असां इजाफो करे असां इन्हनि जी सेकंड फॉर्म ऐं थर्ड फॉर्म ठाहींदासीं, यानी माजी या इन्हनि जो इस्म मफूल ठाहींदासीं। त हाणे अहिड़ा फेल जंहिंजे पुठियां जेकॾहिं डी ईडी या टी जो इजाफो कयो वञे ऐं उन खां बाद में उहो जेको आहे पंहिंजो जेको आहे पास्ट या पास्ट पार्टिसिपल ठहनि त अहिड़नि जेको आहे फेलनि खे असीं बाकायदे फेल चवंदा आहियूं। ऐं अहिड़ा फेल जेके डी ईडी या टी खां अलावा ठहनि त असां उनजे बारे में अॻिते पढ़ंदासूं। उन्हनि खे बेक़ाइदे फेल या इरेगुलर वर्ब्स चइबो आहे, या उन अंग्रेजी में ॿियो नालो स्ट्रॉन्ग वर्ब बि उनखे चऊं था। हाणे चवण जो मक़सदु आहे असां जेको आहे असां अॼु जे लेक्चर में जेको आहे असीं रेगुलर वर्ब्स यानी वीक वर्ब्स जंहिंखे असां सिंधी में बाकायदे फेल चऊं था उन्हनि जे बारे में पढ़ूं था। हाणे ॾिसो असां हिते पहिरियों लफ़्ज़ लिखियो आहे आस्क, उन खां बाद में लिखियो आहे लुक, उन खां बाद में लिखियो आहे कॉल, उन खां बाद में अराइव, चेंज, प्रूव, बर्न, लर्न, मीन। हाणे जेके असां हिन खे फर्स्ट फॉर्म मां सेकंड फॉर्म में माना प्रेजेंट मां जेके असां जे पास्ट में या पार्टिसिपल में जेको तब्दील कंदासीं त इन्हनि जे पुठियां सिर्फ़ जेको आहे असां ईडी डी ऐं टी जो इजाफो कंदासीं त इन जो पास्ट ऐं पास्ट पार्टिसिपल ठही पवंदो। हाणे जेके आस्क्ड आहे त उन जे पुठियां जेके असां ईडी जो इजाफो कयो त असां जेको पास्ट ऐं उन खां बाद में हिते बि जेके असां ईडी जो इजाफो कयो आहे इहो असांजो पास्ट पार्टिसिपल ठही पियो। त हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त इन जो प्रेजेंट ऐं जेको आहे पास्ट आहे इन जो पास्ट पार्टिसिपल। हाणे पास्ट ऐं पार्टिसिपल में जेको आहे को बि जेको आहे फ़र्क़ु न आहे। ॿई जेके आहिनि ईडी जे इज़ाफ़े सां जेको आहे ठहिया आहिनि। हिते बि आस्क्ड आहे असांजो ऐं हिते बि ॾिसूं था त उहो बि असांजो पास्ट पार्टिसिपल आहे, उहो बि जेको आहे असांजो आस्क्ड आहे जेको ईडी गंढण सां जेको आहे ठहियो आहे। उन खां बाद में लुक, हाणे लुक जे पुठियां बि जेको आहे असां ईडी जो इज़ाफ़ो कयो आहे त उनजो पास्ट ऐं पास्ट पार्टिसिपल ठही पियो आहे। उन खां बाद में आहे असांजो कॉल, असां कॉल जे पुठियां बि ईडी जो इज़ाफ़ो कयो आहे त उनजो पास्ट ऐं पास्ट पार्टिसिपल जेको आहे ठही पियो। हाणे जेका असां पहिरियां टे वर्ड हुया इन जे पुठियां जॾहिं असां जेको आहे ईडी जो इज़ाफ़ो कयो त इहे प्रेजेंट मां जेको आहे पास्ट ऐं पार्टिसिपल में चेंज थी आहे। उन खां बाद में असांजो लफ़्ज़ आहे अराइव। हाणे अराइव जेकी एंड आहे उहा ई थिए थी पई। असां जॾहिं इन जे पुठियां सिर्फ़ु जेको आहे डी जो इज़ाफ़ो कयो त इहो अराइव्ड यानी पास्ट ऐं पास्ट पार्टिसिपल ठही पियो। उन खां बाद में आहे चेंज, उनजी बि जेकी एंड आहे उहा ई थिए थी पई त उनजे पुठियां सिर्फ़ु असां जेको आहे डी जो इज़ाफ़ो कयो त उनजो पास्ट ऐं हिते बि जेको आहे डी जो इज़ाफ़ो कयो त असांजो पास्ट पार्टिसिपल ठही पियो। उन खां बाद में आहे प्रूव, प्रूव जे पुठियां प्रूव बि जेको आहे उहो ई एंड थी रहियो आहे त उनजे पुठियां बि असां सिर्फ़ु डी जो इज़ाफ़ो कयो त उनजो पास्ट ऐं हिते बि जेको आहे डी जो इज़ाफ़ो कयो त उनजो पास्ट पार्टिसिपल ठही पियो। त हाणे हे टे लफ़्ज़ असांजा अहिड़ा हुया, पहिरियां टे लफ़्ज़ जेके ईडी सां ठहिया, उन खां बाद में जेका टे लफ़्ज़ ॿिया हुया असांजा उहे डी सां ठहिया ऐं हाणे असांजा आख़िरी जेका टे लफ़्ज़ आहिनि उन जे पुठियां सिर्फ़ु असां जेको आहे टी जो इज़ाफ़ो कंदासीं त उहे जेको आहे प्रेजेंट मां पास्ट ऐं पार्टिसिपल में जेको आहे चेंज थी वेंदा।
जीअं बर्न जे पुठियां टी ईंदो बर्न थी पियो ऐं हिते जो जे पुठियां असां जेको टी जो इज़ाफ़ो कयो त उहो जेको प्रेजेंट में जेको पास्ट ऐं पार्टिसिपल जेको पास्ट पार्टिसिपल ठही पियो उन खां बाद में लर्न आहे त उन जे पुठियां बि असां जेको टी जो इज़ाफ़ो कयो त उन जो पास्ट ऐं हिते बि असां टी जो इज़ाफ़ो कयो त उन जो पास्ट पार्टिसिपल थी पियो उन खां बाद में मीन जे पुठियां बि असां टी जो इज़ाफ़ो कयो त उन जो पास्ट ऐं हिते बि असां टी जो इज़ाफ़ो कयो त उन जो पास्ट पार्टिसिपल ठही पियो एड़ा फेल जेके जन जे पुठियां जेकॾहिं असां डी ईडी या जेको आहे टी जो इज़ाफ़ो कयूं त उन्हनि जेको आहे पास्ट ऐं पास्ट पार्टिसिपल फॉर्म जेको आहे वठी पए त अहिड़नि जेको आहे फेलनि खे या अहिड़नि वर्ब खे जेको आहे असीं बाक़ाइदे फेल सिंधी में बाक़ाइदे फेल ऐं अंग्रेज़ी में असां उन्हनि खे रेगुलर वर्ब्स या वीक वर्ब चवंदा आहियूं दोस्तों जेके तव्हां असांजो लेक्चर पसंदि आयो हुजे इनखे लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो वॾी महिरबानी अस्सलाम वालेकुम।